अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम वहम विसविसा ऐं हक़ीक़तुनि में मां आहियां अव्हां सां गॾु नौमिता गुल। हिन प्रोग्राम में असांजी कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे उन्हनि इशूज़ जे बारे में आगाही ॾियूं जेके समाज जो हिसो आहिनि ऐं असांजे आस पास मौजूदु आहिनि, पर उन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाइण खां पासो कयो वेंदो आहे ऐं हक़ीक़त लिकाई वेंदी आहे। अॼु असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे जादू। असांजे समाज में जादू जूं केतिरियूं क़िस्मूं आहिनि। कारो जादू, सफ़ेद जादू, तावीज़, सफ़ली इल्म, जादू के गैर फितरी अमल चयो वेंदो आहे जंहिंमें शयूं जीअं इंसान चाहे उहे करे सघे थो। समाजी तौर ते ॾिठो वियो आहे त अक्सर करे जादू कंहिं सां साड़ हुजे त कयो वञे थो। मिसाल, कंहिं सां शादी करणी हुजे ऐं उन सां न थिए त जादू कयो वञे थो, या वरी शादी में रुकावट हुजे, घर जा नंढा वॾा मामला हुजनि, वग़ैरह वग़ैरह। जादू जो तसवुरु किथां आयो, छा वाक़ई जादू थी सघे थो, इहो सभु ॼाणण लाइ ॾिसूं था प्रोग्राम। एक भेरो ॿीहर भली कार तव्हांखे चवंदासीं। प्रोग्राम आहे वहम विसविसा ऐं हक़ीक़तूं, ऐं अॼु जो असांजो टॉपिक आहे जादू। त जादू छा आहे ऐं इन हवाले सां असां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि डॉक्टर इनायत मक़सीद साहब। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? महिरबानी। डॉक्टर साहब, अॼु जेको टॉपिक खयो आहे असां उहो आहे जादू। तव्हां खां पुछण था चाहियूं त जादू छा आहे ऐं जेकॾहिं को जादू आहे बि त उन जूं केतिरियूं क़िस्मूं आहिनि? जादू छा आहे इहो त जवाब सफ़ा सवलो आहे। केतिरा क़िस्म आहिनि इन लाइ तव्हांखे कराचीअ जूं या हैदराबाद जूं या सॼे पाकिस्तान जूं भितियूं वञी ॾिसणु खपनि त केतिरे क़िस्म जा जादू आहिनि। सही। कारो जादू, अछो, फिको, साओ, ॻाढ़ो, जेतिरा रंग ओतिरा जादू। जादू जेको आहे लफ़्ज़ असल में उहो अरबीअ जो आहे ऐं उन्हीअ जी माना इहा आहे त कुझु अहिड़ो जेको असां अक़ली तौर ते त नथा सम्झी सघूं, पर थी सघे थो, थिए थो, ऐं उन क्षण ते किन माण्हुनि जो अक़ीदो आहे त ईअं थींदो आहे। हाणे जादू असां वटि ऐं जादू दुनिया में हर मुआशिरो, हर इंसानी मुआशिरो जादूअ जे दौर, पर जादू अक़ीदे तौर ठीकु। कॾहिं बि दलील, सबब ऐं मुशाहिदे में जादू न अची सघियो। ठीकु। तंहिंजे करे जादूअ खे कोई साबित नथो करे सघे। अॼु जी जदीद दुनिया जादूअ खे नथी मञे। जदीद इल्म ऐं फ़लसफ़ा जादूअ जो इनकार कनि था। जदीद साइंस त हाणे ख़ासि तौर ते जॉर्ज फ्रेज़र जे किताब जादू ऐं साइंस खां पोइ जॾहिं बि को जादू जो नालो खणे त जदीद साइंस सिर्फ़ु मुस्कुराए सघे थी, ऐं जेको बि साइंटिफिक ज़हन या सोच रखे थो उहो उन ते सिर्फ़ु टहक ॾेई इहो चई सघे थो त छा अञा ताईं असां 10-20 हज़ार साल पोइते वारे दुनिया में रहूं था जो जादू ते एतबार कयूं। जादू नाले का बि शइ असांजे नुक़्ते निगाह खां मौजूदु कोन्हे का। ठीकु। डॉक्टर साहब, जेकॾहिं जादू नाहे त पोइ जादू जो तसवुरु ऐं माण्हू जेको जादू कनि था, सो कॉल्ड जेकी जादू चइजे थो, त उहो छा आहे? उहो तसवुरु किथां आयो ऐं ईअं मतिलबु इहा मिस्ट्री आहे हिकिड़ी त वाक़ई जादू आहे बि या नाहे? हज़ारे सालनि में उन जा कुझु पाछा असांखे अफ्रीका में हाणे बि नज़र अचनि था, ऐं के शयूं जेके आहिनि रेड इंडियंस जे जेकॾहिं उन्हनि में ॾिसंदा, ऐं असां वटि पाण वटि जेकॾहिं अव्हां 50 खां 70 वारे विच वारो ॾहाको या उन खां पोइ ते ॾिसंदव त जादू असल में पैदा जॾहिं थियो आहे त उहो इंसानी इर्तिका जो उहो दौरु आहे जॾहिं इंसान वटि साइंसी औज़ार कोन हुआ, साइंसी सोच अञा उते न पहुती हुई, ऐं इंसान पंहिंजे इर्तिकाई दौर में हिन क़िस्म जी टेक्नोलॉजीज़ जो मालिक न बणिजी सघियो हो जेके हाणे असां वटि आहिनि। ठीकु। मिसाल, उन्ही वक़्तु हिकिड़ो तसवुरु हो उॾामंदड़ खटोले जो या उॾामंदड़ ॻालीचे जो,
उहो जहाज़ जी शिकिल अख़्तियार करे वियो। पर हक़ीक़त इहा आहे त उहो तसवर बि उॾामंदड़ वॾनि पखियुनि मां वरितल हुयो। ठीकु पहिरियों माण्हू इन्ही शइ ते ॻाल्हाइण वारो इंसानी तारीख़ में प्लेटो या अफलातून आहे, जेको चवे थो त जेको फन आहे या जेके जादूगर पाण खे जादूगर चवनि था, उहो कुझु बि कोन्हे, फितरत जी अकासी करण जी कोशिश कनि था। ठीकु मिसाल, सिजो भारे छॾिजे, हम्म चंड खे लाहे छॾिजे, हम्म समुंड खे सुकाए छॾिजे, दरिया जे विच में लकीर कढी छॾिजे, इते जादू ज़रे घटि मौजज़े जी शिकिल अख़्तियार करे वञे थो। ठीकु ठीकु तव्हांखे या कंहिंखे बि अहिड़ी कुवत हुजे जेको ईअं करे सघे जेको ॿियो माण्हू नथो करे सघे। ठीकु हाणे उहो माण्हू जेकॾहिं चवे थो त मां कंहिं ख़ासि इल्म ज़रिए इहो करे रहियो आहियां, त वॾो सुवाल इहो थो पैदा थिए त उहो इल्मु उन किथां आंदो, उन इल्म पिराइण जो उहो मदरसो किथे आहे, उहा सही इस्पताल किथे आहे, उहा लेबोरेटरी किथे आहे जिथे उन इहो सिखियो आहे वञी। ईअं त हर कोई सिखी पवे। हर कोई सिखी पवे, ऐं उन सिखण जी जेकॾहिं का मिसाल बंगाली जादूअ जी का लीनिएज मौजूदु हुजे, हम्म असल में बंगाल जे अंदरि तमामु वॾा गहरा घाटा झंग हुआ, ठीकु ऐं उन्हीअ जी सूरताल इहा हुई त जॾहिं टीपू सुल्तान मारियो वियो हो अंग्रेज़नि जे हथां, त उन्ही खां पोइ हुननि खे 16,000 शींहं मारणा पिया। हिकिड़े ठीकु जंग में जेकॾहिं 16,000 शींहं हुजनि त केॾो वॾो ख़ौफ़ आहे आम माण्हू लाइ। सही उहे माण्हू जेके झंग में रहंदा हुआ, उहे माण्हू जेके गारनि में रहंदा हुआ, ऐं उहे माण्हू जेके बर्फ़टनि रेगिस्ताननि में रहंदा हुआ, उन्हनि लाइ जादू टोणे ऐं तावीज़ जो तसवुर इन्ही जे करे आयो त के माण्हू वॾी उमिरि वारा तजर्बेकार जेके हालतुनि खे सम्झी सघंदा हुआ, सूरताल खे सम्झंदा हुआ, उहे पंहिंजे नंढनि या आम माण्हुनि जी जेका तरबियत तालीम या किन वक़्तनि ते उन्हनि जे उन ख़ौफ़ जो जेको इलाज कंदा हुआ, उहे पंहिंजे कंहिं तरीक़े सां कंदा हुआ। उहो तरीक़ो हू ॿिए खे सम्झाए कोन सघंदा हुआ त हू कीअं था कनि। हुननि पाण पंहिंजी डिघी ज़िंदगी 80-90 सालनि जी में उहो सिखी वरितो हो, पंहिंजे तजर्बे मुशाहिदे मञा त माण्हू जो ख़ौफ़ ईअं ख़तमु करे सघे। पोइ किन मफ़ाद परस्तनि वरी उन खे ॿी शिकिल ॾेई छॾी, सही त हू औलाद बि ॾेई सघनि था, हू बिल्कुलु माल मिल्कियत बिल्कुलु बि ॾेई सघनि था, पैसा ॿीणा करे ॾेई सघनि था, महबूब मिलाए सघनि था, ऐं महबूब क़दमनि में अची हाज़िर थी सघे थो, धूड़ अहिड़े महबूब खे जेको ॿिए जे चवण ते क़दमनि में हाज़िर थींदो हुजे। बिल्कुलु ऐं जॾहिं इहो सभु कुझु आहे, जे अहिड़ा जादूगर आहिनि, जेको कालापुल जे भरिसां वेठो आहे बंगाली बाबू, हम्म या किथे को इन में वेठो आहे, मूंखे यादि अचे थो हिकिड़ो वॾो मशहूरु हूंदो हैदराबाद में, फुलेलीअ जी जेका रेलवे लाइन वारी पुल हुई उते। हम्म ऐं मां पाण होॾे जॾहिं सिंध अख़बार असां कढी हुई 96 में, त मां हुनखे ॾिसण वियो हुउसि, सही ऐं मूं हुन खां इंटरव्यू कयो हो, ऐं हुन मूंखे आख़िर में लफ़्ज़ इहे चया त हमारा धंधा बंदि करवाएंगे क्या। अच्छा या खंड सां शुगर जो इलाज करण वारा माण्हू, डायबिटीज़ जो इलाज खंड सां, इहो ॿिए कंहिं हंध ते कोन थियो हुयो, थधी सड़क हैदराबाद ते शहबाज़ बिल्डिंग जे साम्हूं हिते वेठो हूंदो। ख़ौफ़ में वरितल मुआशरा, ड्रिनल ऐं जहालत में ॿुॾल मुआशरा जादू में, अंधनि अक़ीदत में एतबार कंदा आहिनि, ऐं उहे मुआशरा जेके गैर साइंसी सोच रखंदड़ हूंदा आहिनि, जिन जी इर्तिका जुमूद में वरितल हूंदी आहे, उहे अहिड़ा अक़ीदा रखंदा आहिनि, वरना कंहिं वटि बि हाणे जादू मौजूदु कोन्हे। ठीकु डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, कारो जादू, सफ़ेद जादू, तावीज़ गंडो, बुत में सुयूं हणी करे ॿिए माण्हू खे बीमार करणु, ॿिए माण्हू खे मारणु, छा वाक़ई आहे? अमली तौर ते ईअं मौजूदु आहे, ठीकु ईअं थिए थो। इहो ड्रामो माण्हू कनि था, कारे जादू जो ड्रामो कनि था। कारो, जेकॾहिं तव्हां पुछंदव कारो इल्मु छा आहे, त कुझु माण्हू त जेको बि ॿुधाइनि, पर के जेके ॿुधाईंदा उहे चवंदा त क़ुर शरीफ़ खे उबतो पढ़णु कारो जादू आहे। ठीकु के वरी चवंदा त असांखे संस्कृत जे ज़माने जूं फलाणियूं शयूं अचनि थियूं, हीअं थो अचे। पर कोई बि तव्हांखे वाकई अहिड़ो जवाबु न ॾेई सघंदो जंहिंसां अक़ली तौर ते तव्हां मञी सघो त वाकई इहो को जादू आहे। पर कारे जादू जो मतिलबु इहो आहे, या सफ़ली जादू जो मतिलबु ई आहे त अहिड़ो जादू या अहिड़ो अमल जंहिंसां ॿिए खे नुक़सानु पहुचंदो, ठीकु लाज़मी तौर ते ठीकु नुक़सानु पहुचाइणो आहे, माण्हू खे बीमार करणो आहे। हम्म जेको अटे जो या मिटी जो बुत ठाहे उन में सुयूं हणबियूं,
त उहे माण्हू खे सूर थी लॻंदी, उहो माण्हू उन में सूर पइजी वेंदो। इहो उहो ई असनाम परस्ती या बुत परस्ती वारे दौर वारो ख़्यालु आहे त माण्हूअ जो जेको मां पढ़ां थो उन मिटीअ ते या उन अटे ते कुझु जेको मूंखे मालूम आहे, सिर्फ़ु ॿिए कंहिंखे मालूम कोन्हे, त पोइ उहो जॾहिं मां सुई थो हणां त हक़ीक़त में उहा उन माण्हू जे जिस्म में थी लॻे, बुत हे जेको मुंहिंजे हथ में आहे उन में नथी लॻे। हाणे शाबस आहे उन अंधे अक़ीदे वारनि खे जेके इन ते अक़ीदो करे ईअं कनि था। हिकु ॻाल्हि इहा। ॿियो कारे इल्म जे बारे में इहो आहे त भई उहो ॿियनि माण्हुनि जा जेके अहिड़ा इरादा आहिनि जिन खे असां आमतौर ते मुआशिरे में नथा बयानु करे सघूं, कारा इरादा जिन खे चइजनि, या जेके तक़रीब या जेके कंहिं बि ॿिए खे तकलीफ़ पहुचाइण वारा इरादा आहिनि, कंस्पायरेसी अञा ॿी शइ आहे, उहा अॻिते जो स्टेप आहे। कंस्पायरेसी वरी ॿिए हुन में अचे थी। त इहो जेको मामिलो आहे उहो करण वारा जेके आहिनि, कंहिंजी बि बदनीयतीअ वारो, ॿिए खे नुक़सान पहुचण वारो इरादो को बि माण्हू पंहिंजे जादूअ, तावीज़, ॻाल्हि या कंहिं अमल ज़रिए पूरी करे, इहो उन जो पासो आहे कारे या सफली जो। अच्छे जो जेको मामिलो आहे उन में वरी इहो आहे त बाबा मां जेको आहे वज़ीर आज़म कोन पियो थो थियां, छटे वारा जिनाती बाबा मूंखे ॿ टे ॿोहारा पुठीअ में हण त मां उहो थी वञा, वज़ीर आज़म थी वञा। या इस्लामाबाद जा गोलड़े वारा पीर, मां चीफ ऑफ आर्मी स्टाफ कोन पियो थो थियां, ॿ टे सोटा हणी छॾ त चीफ ऑफ आर्मी स्टाफ थी पवां। ऐं मां जेको आहे उहो फिलाणे उहिदे ते मुंहिंजी पोस्टिंग कोन पई थी थिए, फिलाणी हाजाणी माई तूं इहो करे ॾे। हाणे जेकॾहिं इहे सभई इहो करे सघनि हा, बदकिस्मती हिन मुआशिरे जी ही आहे त हेठे तबिके जो ग़रीब, जाहिल, बकरियूं रिढूं चारींदड़ माण्हू, हिकिड़ो आम मज़दूर माण्हू, ऐं हिन मुल्क जो अपर क्लास जेको इलीट आहे, जेको वञी वज़ीर आज़म थींदो या चीफ ऑफ आर्मी स्टाफ थींदो या गवर्नर थींदो या सिविलियन या मिलिट्री ब्यूरोक्रेसी जी टॉप लेवल ते ईंदो, उहे बि इहो कमु करे ॾेखारीनि था। उहे बि इहो कमु करे ॾेखारीनि था। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त शाह मर्दान शाह पीर पागारो जेको हिन खां मौजूदा पागारे जो पीउ हो ऐं अॻियो पागारो, उहो इन शइ खे रद्द कंदड़ हो। इहा मज़े जी ॻाल्हि आहे। हुनजी लाइब्रेरी भरी पई आहे। यानी हिकिड़े पीराणी गादीअ जो गादी नशीन चए थो इहो सभु ग़लति आहे, ऐं जेके वरी हुन पासे खां ॿिया माण्हू आहिनि उहे मुख़्तलिफ़ पीरनि वटि, जिनाती बाबनि वटि ऐं अहिड़नि जायुनि ते वञनि था जिथे हू सम्झनि था त हीअ असांखे, मिसाल हिकिड़ो माण्हू आहे ऑक्सफोर्ड मां पढ़ी आयो आहे, सॼी उमिरि अंग्रेज़ हो, ऐं हाणे उहो कंहिं चौदीवारीअ जे चौकाठ ते निरड़ झुकायूं पियो आहे ऐं तस्बीह हथ में खयों थो वठे, ऐं हू साबित इहो थो करणु चाहे त इन जे ज़रिए मां वज़ीर आज़म थी वेंदुसि ऐं वज़ीर आज़म रहंदुसि। अवाम जो वोट का हैसियत नथो रखे, ॼण त सिनारिटी का हैसियत नथी रखे, मेरिट का हैसियत नथी रखे, पर कंहिं चाउठ जी जेका काठी आहे उन जी का हैसियत आहे, कंहिं बुहारीअ में का करामत आहे, कंहिं फूक में कुझु आहे, कंहिं दम में कुझु आहे। इहो सॼो कुझु अवाम खे बेवकूफ़ बणाइण खां सवाइ कुझु बि न आहे। डॉक्टर साहब, आसान लफ़्ज़नि में इहो चइजे त का जेकॾहिं इहे प्रैक्टिकली शयूं थियनि थियूं त का यानी कि उहो इल्मु अगरि हुजे त पोइ सभिनी मतिलबु सिखी वठनि ऐं दुनिया त तहस नहस थी वञे। मतिलबु मूंखे अगरि जेकॾहिं जादू अची वञे त सभ खां पहिरियों त मां पाण खे अमीर कंदमि, उन खां पोइ जेको आहे सो मां ॿिया कम कंदमि। त इन टाइप जी शयूं माण्हू करे सघे थो। का अथेंटिक सोर्स चई सघिजे थी त माण्हू इहो किथां सिखी सघे थो या नथो सिखी सघे, या आहे बि या नाहे बि? दुनिया में हिन वक़्तु किथे बि मुस्तनिद, सर्टिफिकेट ॾींदड़, डिग्री ॾींदड़ अहिड़ो को बि इदारो मालूम नाहे जेको ऑन रिकॉर्ड ईअं कंदो। उन खां पोइ पाकिस्तान जे अंदरि जेतिरी बि समाजी ज़िंदगी आहे उन मंझि बि ईअं किथे बि मुस्तनिद तौर ते कोई बि अहिड़ो माण्हू दावेदार कोन्हे जो चवे त मां ही फलाणी शयूं सेखारियां थो। जेको बि माण्हू अहिड़े क़िस्म जो कमु करे थो, ऐं हर जाइ ते इहो कनि था, कंहिं घिटीअ में, कंहिं चौंक ते, कंहिं मोड़ ते कनि था, पर जे उन खां पुछिजे त तो इहो किथां सिखियो त उहो जवाबु ॾींदो त इन में तव्हांजो कमु न आहे, इहो ग़ैब जो इल्मु आहे।
हाँ बिल्कुल बिल्कुल, आम जवाब हाणे इहो ई आहे। आम जवाब इहो ई आहे त इहो ग़ैब जो इल्मु आहे। हाणे ॼण त रुॻी ही अहिड़ो ख़ासि माण्हू आहे जंहिंखे जंहिंखे इहो ग़ैब जो इल्मु लिबास, अचे थो। हा, ऐं ॿिए कंहिंखे कुझु बि नथो अचे। पर सही। जेकॾहिं थोरी देरि हुनजी वेही ऑब्ज़र्वेशन मुशाहिदो हुनजो कजे ऐं थोरो वञी हुनजे घर घाट जो अतो पतो लॻाइजे त पतो पइजी वेंदो त हिन जो पंहिंजो बि खानो अहिड़ो ई ख़राबु आहे जहिड़ो मुआशिरे में ॿियनि जो ख़राबु आहे। बिल्कुलु सही था ऐं चओ, ही बिल्कुलु पंहिंजनि ठीकु, मामलनि में बि ओढ़े जो ओढ़ो आम माण्हू आहे जहिड़ा ॿिया माण्हू आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। जीअं तव्हां ॻाल्हि कई त अक्सर कराची जी भितियुनि ते, कराची में रहूं था त उनखे ॾिसंदासीं, बंगाली बाबा के पास जाएं ऐं अम्मा बंगालन, इन टाइप जी शयूं जे काफ़ी नज़र ईंदियूं आहिनि असांखे कराची जी भितियुनि ते। पसंदि जी शादी हिननि खां अलावा ॿियूं केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जेके इंसानु चाहींदो आहे या ख़्वाहिश रखंदो आहे त पोइ उहो आमिल ॾे वेंदो आहे। छा हिकिड़ो आमिल एतिरी ताक़त रखी सघे थो त उहो कंहिंजी बि शादी कंहिंसां कराए सघे या कंहिंजी बि शादी ख़तमु करे सघे या कंहिंजे बि ज़िंदगी में को बि अमल दख़ल करे सघे? इहो जेकॾहिं ॿ माण्हू पाण में शादी कंदा आहिनि ऐं ॿिनि माण्हुनि खे ॾेढ किलो जो दिमाग़ बि हूंदो आहे त कंहिं बि आलिम जे माउ खे साह न आहे त उहो ईअं करे सघे। सही। सोचियल सम्झियल गुज़रंदड़ ज़िंदगी, जेका ज़िंदगी सोच सम्झ ऐं ॼाण तहत गुज़ारिजे थी, उन्ही में कंहिं बि आलिम जो को बि किरदारु कोन्हे को, कंहिं बि जादूगर जो कोई किरदारु कोन्हे को, उन्ही में कंहिं बि ताबीज़ जो कोई किरदारु कोन्हे। जेके ज़िंदगियूं कमज़ोर एतमाद ऐं ख़ुदि एतमादी न हुजण ऐं हिकिड़े अहिड़े रवैये तहत गुज़ारजनि थियूं त मां पाण बेवस आहियां, मुंहिंजे वस में कुझु बि कोन्हे, मुंहिंजी ज़िंदगी पाण कंहिं ॿिए जे वस आहे ऐं जाॾो जी हवाए घुली मां पने वांगुरु हिकिड़े वांगुरु उन्ही जे हवाए जे रुख ते उॾामण शुरू कयां थो, त पोइ अहिड़नि जी ज़िंदगी अहिड़नि कूड़नि आलिमनि, अहिड़नि जादूगरी जे ड्रामो कंदड़नि, अहिड़नि आमिल हुजण जे ड्रामो कंदड़नि जे ॾटनि, गुमराहिनि, ग़लति बयाननि ऐं मुबालगा आराइनि जो शिकार थी करे माण्हू पंहिंजूं ज़िंदगियूं ईअं तबाह करे सघनि था ऐं कनि था। ईअं आहे, पर उहो बिल्कुलु कतई तौर ते उन आलिम जो कुझु बि उन में कोन थो वञे, उन सही। ताबीज़ करण वारे जो कुझु कोन थो वञे, उन कंहिं पीरियाणी हाजाणी जो कुझु कोन थो वञे। असिल ॻाल्हि हुजे थी माण्हू जे पंहिंजे किरदार जी कमज़ोरी, ॼाण ठीकु, जो न हुजणु बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई। ऐं अक़ीदे में अंधो हुजणु ऐं वरी पोइ हिन मुआशिरे जो अहिड़े क़िस्म जी मुस्तक़िल तौर ते तालीम ॾियणु। असांजी तालीम प्राइमरी खां वठी पोस्ट ग्रेजुएट PhD लेवल ताईं अहिड़ी आहे जंहिंमें अक़ीदे ऐं अंधे हुजण जी मुस्तक़िल तरबियत ॾिजे थी। तनक़ीदी सोच असां उभारियो ई कोन था, सवाल कंदड़ सोच असां पुछूं ई पैदा ई कोन था कयूं, नतीजे में ईअं थिए थो। यानी खिल जहिड़ी ॻाल्हि आहे, जंहिं मुल्क जी तालीम ऐं तरबियत तबाह हुजे उते सवाइ इन जे ॿियो छा हूंदो जेको सही। तव्हां पुछी था आहियो। जिथे सिहत जा वसीला न हूंदा उते माण्हू ताबीज़ वठण वेंदा या फाज़िल शाह ते वञी पंहिंजे माण्हू खे ॿधंदा ऐं नक में हुनजे जेके आहिनि से चूनो या नसवार विझराईंदा, इहो ई थींदो न। या माण्हू वञी पंहिंजे कंहिं जेकॾहिं नथा पुॼी सघनि त वञी ॾंभ ॾियारींदा, इहो ई थी सघंदो। त इहे सभु उहे अक़ीदा, उहे अंध आहिनि हिन मुआशिरे जा जेके जहालत, बेवसी ऐं तालीमी समाजी सिरिश्ते जो ॾाढ वारो हुजणु ऐं सुवाल करण जी इजाज़त न हुजणु, ख़ुदि तनक़ीदी न करणु बुनियाद आहिनि हिन शइ जो। तंहिंजे करे ईअं थिए थो ऐं सरकार सॻोरी बि इन ते को अमल कोन थी करे। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां अताई डॉक्टर पकड़ियो था, पर जेके आमिल ॿारनि खे औरतुनि खे वार कटनि था, उन्हनि खे ॾंभ ॾियनि था, उन्हनि खे जिन जो बहानो करे सटे कुटे मारे छॾनि था, घणा गिरफ़्तार थिया आहिनि, घणनि खे सज़ाऊं लॻियूं आहिनि। जेको लिखियो वेठो आहे त फिलाणो जादूगर फिलाणो जादूगर, उन्ही ते कॾहिं SHO वञी छापो हयो आहे? बिल्कुलु सही, बिल्कुलु उन्ही सही। ते हेल्थ मिनिस्टर कॾहिं कदम खयो आहे? सही। इहो छो नथो थिए? असल में मुआशिरा पंहिंजे ख़ामियुनि ते नज़र रखी उन्हनि खे ठीकु करण जी कोशिशि कंदा आहिनि। ही मुआशिरो, हिन रियासत जो मुआशिरो हाणे उन अंध जो शिकार आहे जेको पंहिंजी तख़रीब, पंहिंजी तरदीद ऐं पंहिंजी तज़लील जो
कोई बि लेखो चोखो करण लाइ तयारु न आहे। अखियूं बूटियूं पयूं अथसि ऐं बसि रुॻी खाई पी सुम्ही पवे थो, वरना न त ही मुआशिरो पंहिंजे शऊर में ज़िंदा आहे। इहा इन ते हिकिड़ी सवालिया निशानी आहे। मां नथो सम्झां त हिन मुआशिरे खे अवां हिकिड़ो दुनिया जा जेके ॿिया जीअरा मुआशिरा आहिनि उन्हनि में बीहारे सघो था। हिन खे तव्हां अक़ीदे ऐं इंतिहा पसंदीअ जे अंधे अक़ीदे ऐं इंतिहा पसंदी में ॿुॾंदड़ मुआशिरो चई सघो था। हिकिड़ो तरंदड़ ऐं जीअंदड़ वाइब्रेंट मुआशिरो नथा चई सघो। ठीकु सर, बिल्कुलु ईअं। छा डॉक्टर साहब हिकिड़ो सवाल आहे त छा इंसान कंहिं जिन जे कब्ज़े में अची सघे थो? छा इंसान ते को जिन कब्ज़ो करे सघे थो? अक्सर असां ॾिठो आहे त काफ़ी औरतूं जेके आहिनि उहे वार घुमाईंदियूं रहंदियूं आहिनि, अचानक उन जलाल अची वेंदो आहे। अक्सर दरगाहनि वग़ैरह ते इहे मनाज़िर ॾिसण में ईंदा आहिनि। छा वाक़ई ईअं थी सघे थो को जिन कंहिं इंसान ते कब्ज़ो करे सघे थो? जिन छा आहे या छा न आहे इन ते बहस कोन था कयूं। ठीकु, जेको तव्हां मिसाल ॾियो था उन ते ॻाल्हायूं था। उहो त जिन घणनि जे अक़ीदे जो मामिलो हूंदो, तंहिंजे करे उन ते बहस नथा कयूं। ठीकु, जिन खे साइंसी तौर ते इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां। नौमिता पहिरियों सुवाल कंदड़ न आहे। इन्हीअ ते पाकिस्तान जी असेंबली में बहस थियो। मौलाना कौसर न्याज़ी इन ते लिखियो। असांजो नोबेल लॉरिएट आहे अब्दुल सलाम उन्ही इन ते ॻाल्हायो ऐं असांजो 2-3 माण्हू असांजा वॾा इन ते अथॉरिटीज़ आहिनि। परवेज़ ठीकु, हूबाई इन ते तमामु वॾो वाज़े ख़्यालु रखंदड़ आहे। डॉक्टर मुबारक अली इन ते हिकिड़ो वाज़े ख़्यालु रखंदड़ आहे। अली अब्बास जलालपुरी पंजाब जो हिकिड़ो तमामु वॾो लेखक हो, उन जो इन ते वाज़े मौक़िफ़ आहे। मां पंहिंजे हवाले सां चई छॾियां त कतई तौर ते को बि जिन कंहिं बि माण्हू खे कॾहिं बि किथे बि कब्ज़े में कोन थो करे सघे, ठीकु, को नुक़सानु नथो पहुचाए सघे ऐं न कॾहिं हुन नुक़सानु पहुचायो आहे। जिन औरतुनि जो तव्हां ज़िक्र ख़ासि तौर ते कयो था, मां उन में ॿारनि खे बि शामिल कंदुसि। ऐं हाणे मूं ॾिसणु शुरू कयो आहे त कुझु मर्दनि में बि इहा तकलीफ़ वधणु शुरू थी आहे। असल में असां इन खे कन्वर्जन डिसऑर्डर चवंदा आहियूं। सवली माना उन जी इहा आहे, माण्हू जा जज़्बा, एहसास, सोचूं, ख़्याल, ख़्वाहिशूं एतिरियूं दॿिजी वञनि जो उन्हनि ते हू को बि अमल न करे सघे। ठीकु, पोइ उहा जेका उन्हनि सभिनी जी कुवत आहे उन जे जिस्म मां ईअं निकिरे जो हू आवाज़ मटाए ॻाल्हाए सघे। एतिरी ताक़त बिल्कुलु, अचे वञे बिल्कुलु, जो 3-4-5 माण्हुनि खे धिका ॾेई मारे कुटे सघे। ऐं पोइ उहो हिकिड़े अहिड़ी लहर में या अहिड़ी पंहिंजो जिस्म खे मूवमेंट्स अहिड़ियूं ॾिए जो आम माण्हू जे वस में उहे न हुजनि। उहो माण्हू आम हालतुनि मां न गुज़रियो हूंदो आहे, ख़ासि हालतुनि मां गुज़रियो हूंदो आहे। इन जे करे हुनजो इज़हार ईअं बणिजी पवंदो आहे। ठीकु, ठीकु, इहा कन्वर्जन आहे ऐं इन खे असां पंहिंजी ॿोलीअ में, तिबी ॿोलीअ में कन्वर्जन डिसऑर्डर, ऐं कंहिं ज़माने में अॼु खां 3000 साल अॻु में यूनानी इन खे हिस्टीरिया चवंदा हुआ, जेको इंतिहाई ग़लति लफ़्ज़ आहे। ठीकु, ऐं हिस्टीरिया जी माना मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। अॼु जॾहिं मौक़ियो आहे त हिस्टीरिया जी माना आहे हिस्टीरियोन, जेको बचेदानी आहे उन्हनि जो ख़्यालु हो। उन वक़्त जे यूनानियुनि जा उस्ताद हुआ मिस्री अलेक्ज़ांड्रिया जे हवाले सां। उन्हनि जो इहो ख़्यालु हो त औरत जी बचेदानी चरी थी पवे सॼे जिस्म में घुमणु शुरू थी करे, तंहिंजे करे औरत इहे थी वञे। असल में ठीकु, इहो उहो दौरु आहे गुज़िरियल 10,000 सालनि खां। औरत इंतिहाई ज़िल्लत, तकलीफ़ ऐं मर्द जे ॾाढ जो शिकार रही आहे। उन्ही जे करे औरत ते जेके बि इन क़िस्म जूं अज़ियतूं अचनि थियूं उन्ही जो इज़हार हूअ कन्वर्ट करे ॿिए हिकिड़े हुन में त करे सघे थी, पर लफ़्ज़नि सां नथी करे सघे, लिखी नथी करे सघे, इज़हार में नथी करे सघे। इहो हुनजो अहिड़ो इज़हार आहे जेको हिकिड़ो इज़हार न हुजणु खपे। तंहिंजे करे हुनखे वरी पोइ उन जूं सज़ाऊं जोड़ियूं पवनि। जी ठीकु। डॉक्टर साहब, आख़िरी सवाल न वेंदासीं त जीअं असां इंसाननि जी ॻाल्हि कई त इंसान ते प्रैक्टिकली जादू करे सघे थो या नथो करे सघे, या जादू थिए थो, त छा जादू जी हद इंसान खां इंसान ताईं महदूद आहे या उहा लामहदूद आहे? मिसाल, मां जेकी पहिरीं मां मिसाल ॾिनी त मां अगरि चाहियां त मां हीअं करे सघां, मां हूअं करे छॾियां, त केतिरी हद आहे जादू जी? हिकिड़ो त जादू जी का बि हद कोन्हे, जादू आहे ई कोन। ठीकु, ॿिए पासे वरी जिन माण्हुनि खे इन जो ख़ौफ़ आहे, इन जो वहम आहे ऐं इन में मुब्तला आहिनि ख़ाम ख़्यालीअ में,
त पोइ जेतिरा माण्हू हुनजे चौधारी हुनखे ॿुधाईंदड़ हूंदा हू उन में ओतिरो ई किरंदो वेंदो। सही। कंहिं बि मिसाल मूं ते जादू थी वेंदो इहो मुमकिन कोन्हे, मूंखे जिन वठंदो इहो मुमकिन कोन्हे, छो त मां पाण इन शयुनि खे सम्झां ऐं ॼाणा थो ऐं मुंहिंजो हिकिड़ो साइंसी इन ते हिकिड़ो फिक्री तौर ते हिकिड़ो नज़रियो आहे, हिकिड़ो ख़्यालु आहे त इहा शइ हीअं आहे। पर जेको इन में गिरफ़्तार आहे, वरतल आहे, उन जे चौधारी जेकॾहिं माहौल तव्हां अहिड़ो जोड़ींदा ऐं घणो करे जेके बि अहिड़े शयूं थियनि थियूं उन में माण्हू गिरफ़्तार उहे ई थियनि था जेके इन माहौल में अॻ में गिरफ़्तार आहिनि, ऐं पोइ उन ॻाल्हियुनि ते वञनि था, उन में गहरा पवंदा, अकुल सां नथा सोचीनि, तनक़ीद नथा कनि, उन ते सवाल नथा पुछनि, साइंसी नुक़्ते नज़र मालूम को नथा कनि, ऐं जेकॾहिं कंहिं बि अहिड़े माण्हू सां वञी ॻाल्हाइनि जेको इन शयुनि जे मुखालफ़त में आहे त उन्हनि जा इहे सॼा जेके ख़ाम ख़्याली जा पंहिंजो इहे आहिनि भांडार आहिनि उहे टुटी पवंदा, इहे दीवारूं सॼियूं टुटी पवंदियूं ऐं उन्हनि खे इहे तकलीफ़ूं न रहंदियूं। कोई बि माण्हू जादूअ जे वसीले, बुत में सुयूं हणण जे वसीले, तावीज़ जे वसीले या कारे इल्म जे वसीले कंहिं ॿिए माण्हू खे कुझु बि नथो करे सघे। इहे लहो ॻाल्हियूं आहिनि, इहे हिन मुआशिरे में फैलायल ऊंदहि आहे, इन सां ग़रीब माण्हुनि खे रुॻी नुक़सान ई पवनि था ऐं उन्हनि माण्हुनि जा रुॻी खीसा ई ख़ाली थियनि था, झुगाई हूंदा थियनि था ऐं अलाए केतिरा माण्हू इन में सड़नि था ऐं धक हणी मारिया वञनि था। इन जो हक़ीक़त सां, साइंस सां, तनक़ीदी नुक़्ते निगाह सां ऐं जदीद दौर सां कोई तालुक़ कोन्हे। जदीद दुनिया में इहे मौजूदु कोन्हनि। ठीक ठीक, वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, डॉक्टर इनायत मक्सी असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु हुआ, जिन जादू जे हवाले सां काफ़ी खोले करे असां सां डिस्कशन कई ऐं उन्हनि ॿुधायो त जादू नाले दुनिया में का बि शइ न आहे ऐं जिन जा इहे अक़ीदा आहिनि त उहे ग़लति आहिनि। इंशाल्लाह ईंदड़ हफ़्ते में ॿिए कंहिं नए मौज़ूअ सां ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसिताईं नौमिता गुल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।